जामशोरे में पॉपुलेशन वेलफेयर खाते पारां जश्न आज़ादी के सिलसिले में सिंध जी क़ौमी रांद मल मलाखड़ो करायो वियो। लम्स शॉपिंग सेंटर वटि 2 ॾींहनि वारे करायल मल मलाखड़े में सिंध जे पहिरें, ॿिएं ऐं टिएं जोड़ जे मल पहलवाननि शरीक थी ज़ोर आज़माई करे हुकरा कराए छॾिया। पॉपुलेशन वेलफेयर खाते ज़िले जामशोरे जे ऑफिसरनि, मुलाज़िमनि, शहरनि, सियासी समाजी अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें मल पहलवाननि संदरा छिके हिक ॿिए सां ज़ोर आज़माई कई। उन मौके ते पॉपुलेशन वेलफेयर खाते ज़िले जामशोरे जी डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिसर गुलनिसा टालपुर तरफा मल पहलवाननि खे इनाम तौर रोक रक़म भी ॾिनी वई। गुलनिसा टालपुर जो चवण हो त मल सिंध जी क़ौमी रांद आहे, जंहिंखे मल पहलवान ॾुखियनि हालतुनि बावजूद जीआरे रहिया आहिनि। मल पहलवान तोड़े हर रांद जो रांदीगर अमन जो सफ़ीर हूंदो आहे। उन करे मल पहलवाननि जी माली मदद करण हर शहरी जी ज़िम्मेवारी आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।